ओम शांति। अॼु जी मुंहिंजी तारीख़ आहे 21/4/2024। अॼु मुंहिंजो अव्यक्त बाप दादा जो रिवाइज़ कोर्स 30/99 जा महावाक्य आहिनि। तीव्र पुरुषार्थ जी लग्न खे ज्वाला रूप ठाहे करे बेहद जी वैराग्य जी लहर फैलायो। तीव्र पुरुषार्थ जी लगन खे ज्वाला रूप ठाहे करे बेहद जी वैराग्य जी लहर फैलायो। अॼु बाप दादा हर एक ॿार जे मस्तक ते 3 लकीर ॾिसनि था, जंहिंमें हिकु लकीर आहे परमात्म पालना जे भाग्य जी लकीर। इहे परमात्म पालना जो भाग्य सॼे कल्प में हाणे ताईं हिकु ई बार मिलंदो आहे। सिवाय हिन संगम युग जे इहे परमात्म पालना कॾहिं बि प्राप्त न थींदी आहे। परमात्म पालना ॾाढे थोरे ॿारनि खे प्राप्त थींदी आहे। ॿी लकीर आहे परमात्म पढ़ाई जे भाग्य जी लकीर। परमात्म पढ़ाई केतिरो भाग्य आहे जो स्वयं परमात्मा शिक्षक ठही पढ़ाईंदा आहिनि। 3 लकीर आहे परमात्म प्राप्तियुनि जी लकीर। सोचो केतिरियूं प्राप्तियूं आहिनि न असांखे, सभी खे यादि आहे न प्राप्तियुनि जी लिस्ट केॾी लंबी आहे। त हर हिक जे मस्तक में ये 3 लकीर चमकनि थियूं। अहिड़ा भाग्यवान आत्माऊं पंहिंजे खे सम्झंदा आहियो। पालना, पढ़ाई ऐं प्राप्ति साथ साथ बाप दादा ॿारनि खे जे निश्चय जे आधार ते रूहानी नशे खे बि ॾिसनि था। बाप दादा ॿारनि जे निश्चय जे आधार ते रूहानी नशे खे बि ॾिसनि था कि मुंहिंजा ॿार केॾा नशे में रहंदा आहिनि, कि असां कंहिंजा ॿार आहियूं, कंहिंजा स्टूडेंट आहियूं, केरु असांखे एतिरी प्राप्ति कराए थो। हर हिकु परमात्म ॿार केतिरो रूहानी नशे वारी आत्मा आहे। सॼे विश्व में ऐं सॼे कल्प में सभिनि खां हाईएस्ट बि आहियूं, महान बि आहियूं ऐं होलीएस्ट बि आहियूं। सॼे विश्व में सॼे कल्प में सभिनि खां हाईएस्ट आत्मा बि आहियूं, महान बि आहियूं। केॾी ऊची आत्मा आहियूं असां न, परमात्मा जा ॿार आहियूं, महान बि आहियूं। केॾो महान कर्तव्य बाबा सां कराईंदा आहियूं। होलीएस्ट अर्थात पवित्र बि आहियूं। तव्हां जहिड़ी पवित्र आत्माऊं तन सां बि मन सां बि देव रूप में सर्वगुण संपन्न संपूर्ण निर्विकारी ॿियो कोई ठहींदो ई न आहे। असां जहिड़ी पवित्र आत्माऊं तन सां बि मन सां बि देव रूप में सर्वगुण संपन्न। असां जहिड़ी पवित्र आत्माऊं तन सां बि मन सां बि देव रूप में बि सर्वगुण संपन्न संपूर्ण निर्विकारी ॿियो कोई ठहींदो न आहे। ॿियो वो हाईएस्ट बि त आहियूं असां, होलीएस्ट बि आहियूं, साथ साथ रिचेस्ट बि आहियूं। त असां होलीएस्ट, हाईएस्ट ऐं पवित्र आत्माऊं तन सां बि ऐं मन सां बि देव रूप में सर्वगुण संपन्न संपूर्ण निर्विकारी ॿियो कोई ठहींदो ई न आहे। बाप दादा स्थापना में बि ॿारनि खे स्मृति दिलाईंदा हुआ, फलक सां अख़बार में विझंदा हुआ कि ओम मंडली इज़ द रिचेस्ट इन द वर्ल्ड। ओम मंडली इज़ द रिचेस्ट इन द वर्ल्ड। इहे स्थापना जे समय असां सभिनि जी महिमा आहे न। हिकु ॾींहं में केतिरो बि वॾे खां वॾो मल्टी मिलीनियर थिए, लेकिन असां जहिड़ो रिचेस्ट न थी सघंदो आहे न। हिकु ॾींहं में वॾे खां वॾो मल्टी मिलीनियर हुजे, लेकिन असां जहिड़ो रिचेस्ट कोई थी सघंदो आहे। असां वटि केॾा ज्ञान जा खज़ाना आहिनि, केॾा गुणनि जा खज़ाना आहिनि, केॾा शक्तियुनि जा खज़ाना आहिनि। असां जेतिरो धन कंहिंखे थी सघंदो आहे, एतिरो रिचेस्ट थियण जो साधन छा आहे? एतिरो रिचेस्ट असांखे कंहिं ठातो? ॾाढो नंढो साधन आहे। माण्हू रिचेस्ट थियण लाइ केतिरी महिनत कंदा आहिनि ऐं तव्हां केतिरो सहज मालामाल थी वेंदा आहियो, है न। माण्हू रिचेस्ट थियण लाइ केतिरी महिनत कंदा आहिनि ऐं तव्हां केतिरो सहज ई मालामाल थी वेंदा आहियो। ॼाणंदा आहियो न साधन? सिर्फ़ु हिकु नंढी सी बिंदी लॻाइणी, बसि बिंदी लॻाई ऐं कमाई थी। बीती खे बीती कंदासीं तॾहिं त बाबा सां गॾु रहंदासीं न। बीती खे बीती न कंदासीं, मन में रखी वेंदासीं
त बाबा जी यादि न रहंदी। बाबा जी यादि में ई त कमाई आहे, बाबा जी यादि में ई त दैवी गुणनि जी धारणा आहे। दैवी गुणनि जी धारणा सां ई त असांखे पद मिलंदो न। त बाबा जी चवनि था बिंदी लॻाइण। ॾिसो दुनिया में बि हिक जे अॻियां बिंदी लॻायो, बिंदी लॻाए त केॾा लख करोड़ थी वेंदा आहिनि। किथे 1 रुपयो, किथे 1 रुपए जे अॻियां बिंदी लॻाईंदा आहिनि त करोड़ थी वेंदा आहिनि। त कमाई जो साधन छा आहे? बिंदी लॻाई कमाई थी। आत्मा बि बिंदी, बाप बि बिंदी, ऐं ड्रामा फुल स्टॉप लॻाइण उहो बि बिंदी। त बिंदी आत्मा खे यादि कयो, कमाई वधी वई। वैसे लौकिक में बि ॾिसो बिंदी सां ई संख्या वधंदी आहे। हिक जे अॻियां बिंदी लॻायो त छा थी वेंदो आहे? 2 बिंदी लॻायो, 3 बिंदी लॻायो, 4 बिंदी लॻायो त वधंदो ई वेंदो। त असांजो साधन केतिरो सहज आहे। मां आत्मा आहियां, इहा स्मृति बि बिंदी लॻाइण अर्थात खज़ानो जमा करणु थी वियो। पोइ बाप बिंदी लॻायो, मां आत्मा स्मृति में लायो। इहा स्मृति जी बिंदी लॻाइण अर्थात खज़ानो जमा करणु, मां आत्मा बिंदी। पोइ बाप बिंदी लॻायो ऐं ॿियो खज़ानो जमा। कर्म में संबंध संपर्क में ड्रामा जो फुल स्टॉप लॻायो, बीती खे फुल स्टॉप लॻायो, खज़ानो वधियो। त ॿुधायो सॼे ॾींहं में केतिरी बिंदी लॻाईंदा आहियो ऐं बिंदी लॻाइणु केतिरो सहज आहे? मुश्किल आहे छा? बिंदी खिसकी वेंदी आहे छा? बाबा चवंदा आहिनि बिंदी खिसकी वेंदी आहे छा? बाप दादा कमाई जो साधन सिर्फ़ु इहे ई सिखाए अथई कि बिंदी लॻाईंदा वञो त सभिनि खे बिंदी लॻाइण ईंदी आहे। अगरि ईंदी आहे त हिकु हथ जी ताली वॼाए, पकी आहे न? या कॾहिं खिसकी वेंदी आहे, कॾहिं लॻी वेंदी आहे। सभिनि खां सहज बिंदी लॻाइण आहे। कोई हिन अख सां ब्लाइंड बि हुजे त बि अगरि कागज़ जी पेंसिल रखंदा त बिंदी लॻी वेंदी। ऐं असां त त्रिनेत्री आहियूं, असां त त्रिनेत्री आहियूं। हिन जे लाइ हिन टिनिनि बिंदियुनि खे सदा यूज़ करो। मां आत्मा बिंदी, बाप बिंदी ऐं ड्रामा बिंदी। क्वेश्चन मार्क केतिरो टेढ़ो आहे, लिखी करे ॾिसो, टेढ़ो आहे न। ऐं बिंदी केतिरी सहज आहे। इन करे बाप दादा भिन्न भिन्न रूप सां ॿारनि खे समान ठाहिण जी विधि ॿुधाईंदा रहंदा आहिनि। त अॼु बाबा असांखे पाण समान ठाहिण लाइ कहिड़ी श्रीमत ॾियनि था, कहिड़ी विधि ॿुधाइनि था? मां आत्मा बिंदी, बाप बिंदी, ड्रामा बिंदी। विधि आहे बिंदी, ॿियो कोई विधि न आहे। अगरि विधेयी ठाहींदा आहियो त बि विधि आहे बिंदी ठाहिणु न। विधेयी ठहिण लाइ बि त असांखे बिंदी ठाहिणो हूंदो न। अशरीरी ठाहींदा आहियूं, कर्माटी ठाहींदा आहियूं, सभिनि जी विधि बिंदी। बिंदी लॻाईंदा वञो तॾहिं त देह जे भान खे भुलिजंदासीं न। बिंदी लॻायो तॾहिं त निंदा स्थिति मान अपान जय पराजय में समान स्थिति रहंदी न। सभिनि जी विधि आहे बिंदी। इन करे बाप दादा पहिरियों बि चई, अमृत वेले बाप दादा सां मिलन मल्हाईंदा आहियो, रोह रियान कंदा आहियो। जॾहिं कार्य में ईंदा आहियो त पहिरियों 3 बिंदियुनि जो तिलक मस्तक ते लॻल हुजे। 3 बिंदियुनि जो मस्तक ते तिलक लॻल हुजे। मां आत्मा बिंदी, बाप बिंदी ऐं ड्रामा बिंदी। ॾिसो पहिरियों असां आत्मा जी बिंदी, पोइ बाप जी बिंदी, पोइ ड्रामा जी बिंदी। बाबा चवंदा आहिनि न, मां बि ड्रामा जे बंधन में बंधल आहियां। त 3 बिंदियुनि जो तिलक मस्तक ते लॻायो। उहो लाल बिंदियुनि जो तिलक लॻाइण न शुरू करिणो आहे, लेकिन स्मृति जो तिलक लॻायो। ऐं चेक करो कंहिं बि कारण सां इहा स्मृति जो तिलक मिटे न। अविनाशी अमिट तिलक आहे। बाप दादा ॿारनि जो प्यार बि ॾिसंदा आहिनि, केतिरो प्यार सां भॼी करे मिलन मल्हाइण ईंदा आहिनि। पोइ अॼु हॉल में बि मिलन मल्हाइण लाइ केतिरी महिनत सां, केतिरी प्यार सां निंड प्यास खे बुलाए करे पहिरें नंबर में नज़दीक वेहण जो पुरुषारत कंदा आहिनि। बाप दादा सभु ॾिसंदा आहिनि छा कंदा आहिनि। इहो सॼो ड्रामो ॾिसंदा आहिनि। बाप दादा ॿारनि जे प्यार ते निछावर बि थींदा आहिनि।
ऐं इहे बि ॿारनि खे चईंदा आहिनि कि जीअं साकार में मिलणु दौड़ी दौड़ी ईंदा आहियो, ईअं ई बापसमान ठहिण लाइ बि तीव्र पुरुषार्थ करो। त अॼु बापसमान ठहिण लाइ बाबा छा था चवनि, बिंदी लॻायो। इन में सोचंदा आहियो कि सभिनि खां अॻियां नंबर मिले। सभिनि खे त मिलंदो न आहे न, सभिनि खे त न मिलंदो आहे। हिते साकारी दुनिया आहे न। बाबा चईंदा आहिनि कि जीअं साकार में मिलण लाइ भॼी भॼी करे ईंदा, ईअं ई बापसमान ठहिण लाइ बि तीव्र पुरुषार्थ करो। इन में सोचंदा आहियो कि सभिनि खां अॻियां नंबर मिले। सभिनि खे मिलंदो न आहे। हिते साकारी दुनिया आहे त साकारी दुनिया जा नियम रखणा पवंदा आहिनि। ये साकारी दुनिया आहे त साकारी दुनिया जा नियम रखणा पवंदा आहिनि। बाप दादा ये हुन समय सोचंदा आहिनि कि सभु अॻियां वेही रहनि, लेकिन ये थी न सघंदो आहे। थिए बि त कीअं पुठियां वारनि खे बाप दादा सदा नैननि में समायल हुआ ॾिसंदो आहे, त सभिनि खां समीप त नैन हूंदा आहिनि न, त पुठियां न वेठा आहियो, लेकिन बाप दादा जे नैननि में वेठा आहियो। नूरे रतन आहियो न, पुठियां वारा ॿुधा, दूर न आहियो, समीप आहियो न। बाप दादा जे नैननि में शरीर सां पुठियां वेठा आहियो, लेकिन आत्मा सभिनि खां समीप आहे बाबा जो। ऐं बाप दादा सभिनि खां ज़्यादा पुठियां वारनि खे ॾिसंदा आहिनि। ॾिसो, नज़दीक वारनि खे हिन स्थूल नैननि सां ॾिसण जो चांस आहे, पुठियां वारनि खे हिन नैननि सां नज़दीक ॾिसण जो चांस न आहे, लेकिन बाप दादा नैननि में समायल ॾिसंदा आहिनि। लेकिन बाप दादा सभिनि पुठियां वारनि खे पंहिंजे नैननि में समायल ॾिसंदा आहिनि। बाबा चईंदा आहिनि कि ऐं जेका हुन हॉल में बि न हुजनि, उहो त उन्हनि खे त केॾो नज़दीक करे बाबा वटि त न, जॾहिं बाबा त अव्यक्त स्थिति में स्थित थी करे ॾिसंदा आहिनि न, त नंबरवार जो आत्मा बाबा खे दिलि सां प्यारु कंदी आहे, जंहिंजो बुद्धि योग बाप सां लॻल आहे, उहो ई नज़दीक हूंदी आहे। बाप दादा मुस्कुराईंदा रहंदा आहिनि, 2 वॼंदा आहिनि ऐं लाइन शुरू थी वेंदी आहे। बाप दादा सम्झंदा आहिनि कि ॿार बि थकी वेंदा आहिनि, लेकिन बाप दादा सभी ॿारनि खे प्यार सां मसाज कंदा आहिनि। टंगनि में मसाज थींदी आहे न, बाप दादा जी मसाज ॾिठी आहे न, ॾाढी न्यारो ऐं प्यारो आहे। बाप दादा जो मसाज ॾिठो आहे न, ॾाढो ई न्यारो ऐं प्यारो आहे बाप दादा जो मसाज करण जो तरीक़ो। त अॼु सभी हिन सीज़न जो लास्ट चांस वठण लाइ चारों ओर सां भॼी भॼी करे पहुची विया आहिनि। अच्छा, बाप सां मिलण जो उमंग उत्साह सदा अॻियां वधंदो आहे न। बाप सां मिलण जो उमंग उत्साह सदा अॻियां वधंदो आहे, लेकिन बाप दादा त ॿारनि खे हिकु सेकेंड बि न भुलिजंदा आहिनि। बाप सां मिलण जो उमंग उत्साह सदा अॻियां वधंदो रहंदो आहे, लेकिन बाप दादा त ॿारनि खे हिकु सेकेंड बि भुलिजंदा न आहिनि। बाप हिकु ऐं ॿार अनेक ॿारनि खे हिकु सेकेंड बि न भुलिजंदा आहिनि। छो जी मुंहिंजा सभु ॿार सिकीलदा आहिनि। छो जी मुंहिंजा सभु ॿार कहिड़ा आहिनि, सिकीलदा ॿार आहिनि। ॾिसो, काथे काथे देश विदेश जे कोने कोने खां बाप ही असांखे ढूंढियईं न। बाबा त ॾिसो, बाबा हिकु ॿार अनेक आहिनि, लेकिन बाबा हिकु सेकेंड बि ॿारनि खे भुलिजंदा न आहिनि। अनेक ॿारनि खे न भुलिजंदा आहिनि, छो जी असां सभु आत्मायूं सिकीलदी आहियूं। बाबा चईंदा आहिनि न, जो मूंखे न बि यादि कंदियूं आहिनि न, उन्हनि खे बि मूंखे वरसो त ॾियणो ई आहे, त उन्हनि खे बि बाबा खे यादि त करिणो आहे न। बाबा त योनियुनि खे, प्रकृति खे, सभिनि खे वरसो ॾींदा आहिनि। ॾिसो, काथां जी प्रकृति छा असांखे ॾींदी आहे, काथां जी प्रकृति छा ॾींदी आहे, केरु जानवर असांखे छा ॾींदो आहे, केरु छा थो ॾिए, त इहे परमात्मा द्वारा वरसो मिलियलु आहे। बाप दादा चईंदा आहिनि, ॾिसो, काथां काथां मुंहिंजा देश विदेश जे कोने कोने खां बाप ई त एॾे ॿारनि खे ढूंढियो अथई न।
हाणे बाबा एॾे सारे ॿारनि खे ढूंढे ढूंढे केॾा ढेर ॿार थी विया आहिनि, अञा बि ॿार ईंदा रहंदा आहिनि, अञा बि बाबा ढूंढे करे पंहिंजे न ब्राह्मण परिवार में सत्युग त्रेता में अचण वारी आत्माउनि खे बाबा अञा ताईं ढूंढे ढूंढे हिन फैमिली में इकट्ठा कंदा रहंदा आहिनि। भक्त आत्माउनि खे उन हिसाब सां प्राप्ति कराईंदा आहिनि, सभिनि खे कराईंदा रहंदा आहिनि। बाबा चईंदा आहिनि कि ॾिसो भटकदा रहियो लेकिन मिली न सघियो। बाप भिन्न भिन्न देश गांव कस्बे काथां जाता जाता बि बाप जा ॿार आहिनि, उतां खां ढूंढे वरितईं न, पंहिंजो ठाहे वरितईं न, ढूंढे वरितईं, पंहिंजो ठाहे वरितईं न। गीत ॻाईंदा आहियो न, मां बाबा जो बाबा मुंहिंजो। न जाति ॾिठी, न देश ॾिठो, न रंग ॾिठो, सभिनि जे मस्तक ते हिकु रूहानी रंग ॾिठो, ज्योति बिंदी। सभिनि जे मस्तक ते हिकु रूहानी रंग ॾिठो बाबा। कहिड़ो ॾिठईं कि हा इहा आत्मा मुंहिंजे सतयुग में अचण वारी आत्मा आहे, इहा आत्मा मुंहिंजे त्रेता युग में अचण वारी आत्मा आहे, इहा आत्मा मूंखे भक्ति मार्ग में हिन रूप में यादि करण वारी आत्मा आहे, इहा आत्मा मूंखे हिन धर्म में यादि करण वारी आत्मा आहे, इहा आत्मा मूंखे हिन मत पंथ में हिन रूप में यादि करण वारी आत्मा आहे, इहा आत्मा मूंखे बीज रूप पेड़ पौधनि जे रूप में यादि करण वारी आत्मा आहे, इहा आत्मा जीव जंतु जानवरनि जे रूप में यादि करण वारी आत्मा आहे, प्रकृति जे तत्वनि जे रूप में यादि करण वारी आत्मा आहे। हीअं बाबा असांखे ढूंढियो अथई ऐं पंहिंजो हुन रीति पंहिंजो ठातो अथई न। बाबा त सभिनि खे ॾिसंदा आहिनि न, गीत ॻाईंदा आहिनि न, मां बाबा जो बाबा मुंहिंजो। त बाबा असांजे मस्तक ते छा ॾिसंदा आहिनि, हिकु ज्योति बिंदी ॾिसंदा आहिनि न। पोइ कंहिं ज्योति बिंदी जी आत्मा में बुद्धि रूपी बर्तन वॾो आहे त हुन हिसाब सां ज्ञान वेंदो आहे, पोइ हुन हिसाब सां हुन आत्माउनि खे डिलीवरी कंदा आहिनि न। कहिड़ा आत्मा जो बुद्धि रूपी बर्तन केतिरो आहे, पोइ हुन रीति इकठो करे पोइ हुन रीति सभिनि खे डिलीवर कंदा आहिनि। त बाबा ॾिसो न, सभु बाबा चईंदा आहिनि न, बसि हाणे हिन में ज़्यादा ज्ञान न वेही सघंदो आहे, इहा आत्मा में एतिरो ई ज्ञान आहे वठी सघंदी आहे। त बाबा हुन हिसाब सां असांखे प्राप्ति बि कराईंदा आहिनि, ज़्यादा ॾींदा आहिनि त वेही पवंदो न, त हिन करे ज़्यादा पोइ ग्रहण ई न करे सघंदी आहे, उहा आत्मा ओतिरो ई ग्रहण करे सघंदी आहे। बाबा चईंदा आहिनि डबल फॉरनर्स छा सम्झाइनि। बाबा जाति ॾिठईं, कारो गोरो श्याम सुंदर कुझु बि न ॾिठईं, मुंहिंजो आहे इहे ॾिठईं। त ॿुधायो बाप जो प्यार आहे या असांजो प्यार आहे? त ॿुधायो बाप जो प्यार आहे या असांजो प्यार आहे? कंहिंजो प्यार आहे? त कंहिं चईं ॿिन्हिनि जो। ॿार बि उत्तर ॾियण में होशियारु आहे, चईंदा आहिनि बाबा तव्हां ई चईंदा आहियो कि प्यार सां प्यार खींचदो आहे, त तव्हांजो प्यारु आहे त असांजो आहे, तॾहिं त खींचदा आहिनि न। ॿार बि होशियारु आहिनि, बाप खे ख़ुशी आहे कि एतिरो हिमत उमंग उत्साह रखण वारा ॿार आहिनि। बाप दादा वटि 15 ॾींहंनि जे चार्ट के ॾाढे ॿारनि, बाप दादा वटि 15 ॾींहंनि जे चार्ट जो ॾाढे ॿारनि जो रिज़ल्ट आयो। हिकु ॻाल्हि त बाप दादा चारो ओर जी रिज़ल्ट ॾिठईं कि मेजॉरिटी ॿारनि जो अटेंशन रहियो आहे। बाबा 15 ॾींहंनि जे चार्ट के ॾाढे ॿारनि जो रिज़ल्ट ॾिठईं 15 ॾींहंनि जे चार्ट जो। त हिकु ॻाल्हि त बाप दादा चारो ओर जी रिज़ल्ट ॾिठईं कि मेजॉरिटी ॿारनि जो अटेंशन रहियो। परसेंटेज जेतिरी स्वयं बि चाहींदा आहिनि ओतिरी न आहे, परंतु अटेंशन आहे। दिल में जो तीव्र पुरुषार्थी ॿार आहिनि उहे पंहिंजी प्रतिज्ञा खे पूरो करण जे लक्ष्य सां अॻियां वधनि बि था ऐं अॻियां वधंदे मंज़िल ते पहुची वेंदा। मिनॉरिटी अञा बि कॾहिं अलबेलेपन में, कॾहिं आलस्य जे वश अटेंशन बि कम ॾींदा आहिनि। उन्हनि जे लाइ हिकु स्लोगन आहे,
उन्हनि जो हिकु विशेष स्लोगन आहे, थी वेंदो थी वेंदो, थियणो थींदो न थी वेंदो, थी वेंदो इहा अलबेलोपन आहे, थियणो ई आहे इहा तीव्र पुरुषार्थ आहे, इहे असांखे ई थियणो आहे। बाप दादा वाइदा ॾाढा ॿुधंदा आहिनि, बार बार वाइदा ॾाढा सुठा कंदा आहिनि। ॿार वाइदा एतिरी सुठी हिमत सां कंदा आहिनि जो हुन समय बाप दादा खे बि ॿार दिलि ख़ुशि मिठाई खाराए छॾींदा आहिनि, बाप बि खाई वठंदा आहिनि। लेकिन वाइदो अर्थात पुरुषार्थ में ज़्यादा खां ज़्यादा फ़ाइदो, अगरि फ़ाइदो न त वाइदो समर्थ न आहे, त वाइदो भले करो लेकिन पोइ बि दिलि ख़ुशि मिठाई त खिलाईंदा आहियो न। साथ साथ तीव्र पुरुषार्थ जी लग्न खे अग्नि रूप में लायो। हाणे तीव्र पुरुषार्थ जी लग्न खे अग्नि रूप में लायो, एतिरो तीव्र पुरुषार्थ करो कि असांजी सभु रही सही कमी कमज़ोरी सभु भस्म थी वञे ऐं सभु आत्माऊं सतो प्रदान थी वञो, पूरी दुनिया सतो प्रदान थी वञे, पूरी दुनिया इन विकार बुराइनि सां मुक्त थी वञे। ज्वाला रूप ठहो, ज्वालामुखी ठहो। बाबा चवनि था हाणे असांखे छा ठहिणो आहे, ज्वालामुखी ठहिणो आहे। ख़ुदि जा त रहस्य स्वभाव संस्कार हिसाब किताब जो बि आहे उहो भस्म करिणो ई आहे, लेकिन सर्व जा बि करणा आहिनि। समय प्रमाण रहिया हुआ जो बि मन जा संबंध संपर्क जा हिसाब किताब आहे उन्हनि खे ज्वाला रूप सां भस्म करो। लग्न आहे हिन में बाप दादा बि पास कंदा आहिनि, लेकिन हाणे लग्न खे अग्नि रूप में लायो। विश्व में हिकु तरफ़ भ्रष्टाचार अत्याचार जी अग्नि थींदी, ॿिए तरफ़ तव्हां ॿारनि जो पावरफुल योग अर्थात लग्न जी अग्नि ज्वाला रूप में आवश्यक आहे। हाणे असांजी योग अर्थात लग्न जी अग्नि ज्वाला रूप में आवश्यक आहे। ये ज्वाला रूप हिन भ्रष्टाचार अत्याचार जी अग्नि खे समाप्त कंदो, सर्व आत्माउनि जो सहयोग, सर्व आत्माउनि खे सहयोग ॾींदो। असांजो ज्वाला रूप हिन भ्रष्टाचार अत्याचार जी अग्नि खे समाप्त कंदो ऐं बाक़ी आत्माउनि खे बि सहयोग ॾींदो। असांजी लग्न ज्वाला रूप जी हुजे अर्थात पावरफुल योग हुजे, असांजी लग्न ज्वाला रूप जी हुजे अर्थात पावरफुल योग हुजे। ये याद जी अग्नि हुन अग्नि खे समाप्त कंदी। कहिड़ी अग्नि खे? भ्रष्टाचार जी अग्नि खे समाप्त कंदी, अत्याचार जी अग्नि खे समाप्त कंदी। त बाबा चवनि था असांजी लग्न ज्वाला रूप जी हुजे अर्थात पावरफुल योग हुजे त इहे याद जी अग्नि हुन अग्नि खे समाप्त कंदी। ॿिए तरफ़ आत्माउनि खे परमात्म संदेश जी शीतल स्वरूप जी अनुभूति कराईंदी न। हिकु तरफ़ असां यादि कंदासीं न त हुन अग्नि खे समाप्त कंदी, जेकी भ्रष्टाचार अत्याचार वारी अग्नि खे समाप्त कंदी। ॿियो तरफ़ आत्माउनि खे परमात्म संदेश जी शीतल स्वरूप जी अनुभूति कराईंदी। त असांजे ज्वाला रूप योग द्वारा भ्रष्टाचार जी अग्नि खे समाप्त करे परमात्म संदेश ऐं शीतल स्वरूप जी अनुभूति कराईंदासीं। बेहद जी वैराग्य वृत्ति प्रज्वलित कराईंदी, पोइ माण्हुनि खे बेहद जी वैराग्य वृत्ति ईंदी वेंदी। हिकु तरफ़ भस्म कंदा, ॿियो तरफ़ शीतल बि कंदा। मतिलबु पुराणे खे पुराणो हिसाब किताब, पुराणो अत्याचार विकार बुराइनि खे पूरी दुनिया मां भस्म बि कंदा, ॿियो तरफ़ आत्माउनि खे शीतल बि कंदा अर्थात थधो बि कंदा। बेहद जी वैराग्य जी लहर फैलाईंदी। ॿार चईंदा आहिनि मुंहिंजो योग त आहे, सवाइ शिव बाबा जो ॿियो कोई आहे न, इहे त सुठो आहे, परंतु समय अनुसार हाणे
ज्वाला रूप खपे। हाणे समय अनुसार असांखे कहिड़ो रूप खपे? ज्वाला रूप खपे, जंहिंसां पूरी दुनिया जा भ्रष्टाचार अत्याचार समाप्त थिया न, सभी आत्माउनि खे परमात्मा जो संदेश मिले, शीतलता मिले, जो यादगार में शक्तियुनि जो शक्ति रूप, महाशक्ति रूप, सर्व शस्त्रधारी ॾेखारियो आहे न, शक्तियुनि जो शक्ति रूप, महाशक्ति रूप, सर्व शस्त्रधारी ॾेखारियो आहे न। हाणे वो महाशक्ति रूप प्रत्यक्ष करो। हाणे वो महाशक्ति रूप असांखे प्रत्यक्ष करणो आहे। चाहे पांडव चाहे शक्ति, सभी सागर सां निकिती हुई ज्ञान नदियूं आहियो न, सागर न असां सभु नदियूं आहियूं, ज्ञान नदियूं आहियूं त ज्ञान गंगा आहियूं। हाणे आत्माउनि खे पंहिंजी ज्ञान जी शीतलता द्वारा पापनि जी आग सां मुक्त करो। असांखे छा करिणो आहे? ज्ञान गंगा आहियूं, हाणे आत्माउनि खे पंहिंजी ज्ञान जी शीतलता सां द्वारा पापनि जी आग सां मुक्त करो। बाबा चवनि था हाणे उन्हनि सभिनि खे पापनि जी आग सां हाणे मुक्त करो। कीअं कंदा? ज्वाला रूप में धारण कंदा। जॾहिं ज्वाला रूप ठहींदा तॾहिं ई माण्हुनि जे बि पापनि सां माण्हुनि खे मुक्त करे सघंदासीं ऐं ज्ञान जी शीतलता द्वारा उन्हनि खे शांत करे सघंदासीं। इहे वर्तमान समय असां ब्राह्मणनि जो कर्तव्य आहे। असां ब्राह्मणनि जो कर्तव्य छा आहे? वर्ल्ड सर्विस करणु। त हाणे वर्ल्ड सर्विस करण जी युक्ति बाबा असांखे छा था ॿुधाइनि? ज्वालामुखी ठह। असांखे छा ठहिणो आहे? ज्वालामुखी ठहिणो आहे। सभी ॿार पुछंदा आहिनि कि हिन साल छा सेवा करूं था। बाप दादा पहिरीं सेवा इहे ई ॿुधाईंदा आहिनि कि हाणे समय अनुसार सभी ॿार वानप्रस्थ अवस्था में आहिनि, त वानप्रस्थी पंहिंजे समय साधन सभी ॿारनि खे ॾेई करे स्वयं वानप्रस्थ थी वेंदा आहिनि। त तव्हां सभी बि पंहिंजे समय जो खज़ानो, श्री संकल्प जो खज़ानो हाणे ॿियनि जे प्रति लॻायो। बाबा चवनि था हाणे ॿियनि जे प्रति लॻायो। पंहिंजे प्रति समय संकल्प कम लॻायो। ॿियनि जे प्रति लॻाइण सां स्वयं बि हुन सेवा खे प्रत्यक्ष फल खाइण जे निमित्त ठही वेंदो। मनसा सेवा, वाचा सेवा सभिनि खां ज़्यादा, चाहे ब्राह्मण चाहे ॿियो जो बि संबंध संपर्क में ईंदा आहिनि, उन्हनि खे कुझु न कुझु मास्टर दाता ठही करे ॾींदा हलो। ॿियो सेवा कहिड़ी करणी आहे? मनसा वाचा कर्मणा संबंध संपर्क में जो बि असांजे ईंदा आहिनि उन्हनि खे मास्टर दाता ठही कुझु न कुझु ॾियणो ई आहे। निस्वार्थ ठही खुशी ॾियो, शांति ॾियो, आनंद जी अनुभूति करायो, प्रेम जी अनुभूति करायो। निस्वार्थ ठही खुशी ॾियो, शांति ॾियो, आनंद जी अनुभूति करायो, प्रेम जी अनुभूति करायो। त इहे बाबा असांखे अॻियां जी सर्विस करण जी युक्ति ॿुधाईंदा आहिनि। ॾियणो आहे ऐं ॾियणु माना स्वतः ई वठणु। असांखे त ॿियनि खे ॾियणो आहे, ॾींदासीं त स्वतः ई मिलंदो बि। जो बि जंहिं समय जे रूप में संबंध संपर्क में अचे कुझु वठी वञे। असां मास्टर दाता वटि आया, अची करे ख़ाली न वञनि। जीअं ब्रह्मा बाप खे ॾिठो, हलंदे फिरदे बि अगरि कोई बि ॿारु साम्हूं ईंदो हुयो त कुझु न कुझु अनुभूति जे बिना ख़ाली न वेंदो हुयो। हमेशह उन्हनि खे कुझु न कुझु अनुभूति थींदी ई हुई। ये चेक करो, जो भी आयो मिलियो, कुझु ॾिनो या ख़ाली वियो, खज़ाने सां जो भरपूर हूंदा आहिनि उहे ॾियण बिना रही न सघंदा आहिनि, है न। खज़ाने सां जो भरपूर हूंदा आहिनि उहे रहण बिना, ॾियण बिना रही न सघंदा आहिनि, त उहे ॾींदा ई रहंदा आहिनि। अखुट अखंड दाता ठहो।
बाबा जी हाणे असांखे छा दाता ठहिणो आहे? कंहिंखे शांती ॾियो, कंहिंखे सुख ॾियो, कंहिंखे पवित्रता ॾियो, कंहिंखे ज्ञान जी किरनियूं ॾियो, कंहिंखे शक्तियुनि जी किरनियूं ॾियो, कंहिंखे आनंद जी किरनियूं ॾियो, कंहिंखे आत्मिक प्रेम जी किरनियूं ॾींदा ई हलो। इहे ई असांजी सर्विस आहे। ये चेक करो, जो भी आयो मिलियो कुछ ॾिनो है न, अखंड दाता ठहो। कोई मांगे न, खजाने सां भरपूर आयो त ॾियण बिना रही न सघंदो। अखंड दाता ठहो। कोई मांगे न, दाता कॾहिं इहे न ॾिसंदो आहे कि इहे मांगे त ॾियां। अखुट महादानी महादाता स्वयं ई ॾींदा रहंदा आहिनि। त पहिरियों सेवा हिन वर्ष महादाता जी करो। त हाणे हिन वर्ष असांखे कहिड़ी सेवा करणी आहे? महान दाता ठही करे ॿियनि खे ॾींदा ई हलो। तव्हां दाता द्वारा मिलियो उहो ॾींदा आहियो न। असांखे बाबा ॾिनो अथई, असां ॿियनि खे ॾिने। ब्राह्मण कोई भिखारी न आहिनि, लेकिन सहयोगी आहिनि। असां अगरि कंहिं ब्राह्मणनि खे बि ॾींदा आहियूं त इहे जीअं असां उन्हनि खे सहयोग था करूं। त असां वटि ब्राह्मणनि खे हिकु ॿ में दान न ॾियणो आहे, लेकिन सहयोग ॾियणो आहे। असांखे पंहिंजे ब्राह्मण परिवार में हिक ॿिए खे दान न ॾियणो आहे, लेकिन सहयोग ॾियणो आहे हर आत्मा खे, ऐं बाक़ी आत्माउनि खे दान ॾियणो आहे। ये पहिरियों नंबर सेवा आहे। ऐं साथ साथ बाप दादा विदेश जे ॿारनि जी ख़ुशख़बरी ॿुधाईं त बाप दादा ॾिठईं कि जो हिन सृष्टि जी आवाज़ फैलाइण जे निमित्त बाप जा जो माइक नाम ॾिना आहिनि, त विदेश जे ॿारनि आपस में हिन कार्य खे कयो। हिन सृष्टि जी आवाज़ फैलाइण जे निमित्त बाप दादा जो माइक नाम ॾिनो आहे। त विदेश के बाबा माइक नाम ॾिनो अथई। छो त विदेश मां ई कोई आत्मा अहिड़ी निकिरंदी जो भारत जे कुंभकर्ण खे उथाईंदी। त बाबा चवंदा आहिनि त विदेश जे ॿारनि आपस में हिन कार्य खे कयो। ऐं जॾहिं प्लान ठातो आहे त प्रैक्टिकल थियणो त आहे, लेकिन भारत में बि जो 13 ज़ोन आहिनि, हर ज़ोन सां कम से कम हिकु अहिड़ो विशेष निमित्त सेवादारी ठहे जंहिंखे माइक या कुझु बि चओ, आवाज़ फैलाइण वारो कोई निमित्त ठाहियो। त सिर्फ़ु ज़ोन वारा न, लेकिन वॾे देशनि खां बि अहिड़ो तयारु करे प्रोग्राम ठाहियो। त 13 ज़ोन त हिते, ऐं सम्झो हर देश में बि कोई अहिड़ी आत्मा निकिरी वञे त केॾा सारा वॾा माण्हू थी वेंदा जंहिंसां दुनिया जगदी। त बाबा चवनि था सिर्फ़ु ज़ोन न, लेकिन वॾा देशनि सां बि ईअं तयारु करे प्रोग्राम ठाहिणो आहे। बाप दादा विदेश जे ॿारनि जो विदेश जे ॿारनि खे दिलि ई दिलि मुबारक बि ॾिने। हाणे सम्मुख बि ॾियनि था कि प्लान प्रैक्टिकल में लाइण जो प्लान पहिरियों बाप दादा जे साम्हूं लायो। प्रैक्टिकल में लाइण जो प्लान पहिरियों बाप दादा जे साम्हूं लायो। वैसे बाप दादा ॼाणदा आहिनि कि भारत में ॿियो ई सहज आहे, लेकिन हाणे कुझु क्वालिटी जी सेवा करे सहयोगी समीप लायो है न। बाप दादा ॼाणदा आहिनि कि भारत में आहे ॿियो ई सहज आहे, लेकिन हाणे क्वालिटी जी सेवा करे उन्हनि सहयोगी समीप लायो। ॾाढा सहयोगी आहिनि, लेकिन संगठन में उन्हनि खे ॿियो ई समीप लाहींदा हलो। ॿियो ई संगठन में उन्हनि खे समीप लाहींदा वञो हुन आत्माउनि खे, जो कि माइक ठही पूरे विश्व जी आत्माउनि खे ॿुधाइनि। साथ साथ ब्राह्मण आत्माउनि में ॿियो बि समीप लाइण जे लाइ हर हिकु तरफ़ मधुबन में चारों ओर ज्वाला रूप जो वायुमंडल ठाहिण जे लाइ, जंहिंखे
चाहे जेके भट्टी चईंदा आहियो उहो करो, चाहे आपस में संगठन में रोहरियान करे करे ज्वाला स्वरूप जो अनुभव करायो। त हाणे योग जे लाइ बाबा चवनि था सेवा त करणी आहे, लेकिन छा करिणो आहे, वायुमंडल ठाहिण लाइ असांखे आपस में संगठन में रोहरियान करे करे ज्वाला रूप जो अनुभव कराइण लाइ भट्टी करणी आहे। अर्थात सभु हिकु ई संकल्प में वेही रहो कि सभी आत्माउनि जी जोति जगदी थी वञे, ऐं जेका बि निमित वॾा वॾा माण्हू आहिनि जो माइक ठाहिण वारा आहिनि, उहे सभु आत्मायूं बि जगदी थी वञनि, उन्हनि में बि शक्ति भरिजंदी थी वञे, ताकी उहे बि माइक ठही ॿियनि आत्माउनि ताईं संदेश पहुचाइण जे निमित ठहनि न। उन्हनि आत्माउनि खे बि त ठाहिणो आहे न। त बाबा चवनि था ब्रह्मण आत्माउनि में ऐं बि समीप लाइण जे लाइ हर हिकु तरफ़ मधुबन में चारों ओर ज्वाला रूप जो वायुमंडल ठाहिण लाइ चाहे जेके भट्टी चईंदा आहियूं उहो करो, चाहे आपस में संगठन में रोहरियान करे करे ज्वाला स्वरूप जो अनुभव करायो ऐं अॻियां वधायो। जॾहिं हिन सेवा में लॻी वेंदा हो त नंढी नंढी ॻाल्हियूं आहिनि न जो जंहिंमें समय लॻंदो आहे, महिनत लॻंदो आहे, दिलि शिकस्त ठाहींदा आहियूं, उहे सभु ईअं लॻंदियूं जे ज्वालामुखी हाईएस्ट स्टेज ऐं हुनजे अॻियां इहे समय ॾियणु, महिनत करणु, इहे गुड्डे गुड़िया जो खेल अनुभव थींदो न। जॾहिं असां हिन हाईएस्ट सेवा में पहुची वेंदासीं त इहे जेका नंढी नंढी ॻाल्हियूं आहिनि हुननि में समय ॾियणु, महिनत ॾियणु, इहे ईअं लॻंदो जीअं गुड़ियनि जो खेल था करूं असां। केॾो सारो कमु आहे न, हेॾी सारी आत्माउनि खे परमात्मा जो संदेश पहुचाइणो आहे, न त कोई आत्मा असांखे अंत में उल्हाना ॾींदी त सुठो न लॻंदो न। इन करे बाबा आया आहिनि त सभी आत्मायूं बाबा सां मिलनि त सही, भले सभी ज्ञान न ॿुधंदियूं, बाबा सां सर्व संबंध जो रस अनुभव न कंदियूं, लेकिन कम से कम पतो त लॻे कि भॻवानु आयो आहे। त इहे जॾहिं असां हिन सेवा में लॻी वेंदासीं त बाक़ी जेकी बि ॻाल्हियूं आहिनि इहे गुड़ियनि जो खेल अनुभव थींदो, स्वतः ई सहज ई सेफ थी वेंदो। तॾहिं बाबा चईंदा न सेवा कंदा हलो, त असांजी स्थिति सेवा बि करो, लेकिन स्व सेवा बि करो ऐं सर्व जी सेवा करो। बुद्धि में बाबा जो ज्ञान बि धारण करे हलो, असांखे कंहिं स्थिति में स्थित थी करे सेवा करणी आहे त सहज ई सेफ थी वेंदो। बाबा चयो ई न कि सभिनि खां ज़्यादा बाप दादा खे रहम पईंदो आहे जॾहिं ॾिसंदा आहिनि कि मास्टर सर्वशक्तिवान जा ॿार ऐं नंढी नंढी ॻाल्हियुनि जे लाइ महिनत कंदा आहिनि। मोहब्बत ज्वालामुखी रूप जी कमु, मोहब्बत ज्वालामुखी रूप जी कमु, तॾहिं महिनत लॻंदी आहे। त हाणे महिनत सां मुक्त ठहो, बाबा सां एॾी मोहब्बत रखो, बाबा खां एॾे दिलि सां प्यार करो जो असांखे सहज ई सभु बिना महिनत जे सभु कुझु कमु थी वञे। अलबेला न ठहो, त हाणे महिनत मुक्त ठहो, अलबेला न ठहो, लेकिन महिनत सां मुक्त थियणो आहे। असांखे कंहिं ॻाल्हि जे लाइ महिनत न करणी खपे, ईअं न सोचिणो आहे महिनत त करणी आहे, न त आराम सां सुम्ही पओ, ईअं न सोचिणो आहे महिनत त करणी न आहे न। पंहिंजो पुरुषार्थ जेको बि नियम आहे, जेको बि उहो आहिनि उहो त करिणो आहे न, लेकिन दिलि सां बाबा खे प्यार बि त करिणो आहे। प्यार करिणो आहे त बाबा जी हर ॻाल्हि मञी करे बि त हलणो आहे न। मोहब्बत सां महिनत खे ख़तमु करो, अलबेलेपन सां न। सम्झो, अलबेलो थी वेंदासीं त कुझु कम ई न कंदासीं, महिनत न करणी पवंदी। उहा न, कर्म बि करो, पुरुषार्थ बि करो, लेकिन असांखे कोई बि विकार बुराई छॾण में, कोई बि धारणा करण में, कोई बि सेवा में सफलता प्राप्त करण में महिनत न करणी पए, हुन जे लाइ बाबा सां दिलि जी मोहब्बत रखो। हाणे सम्झो छा करिणो आहे, त हिन वर्ष हाणे असांखे सेवा छा करणी आहे,
हिकु त बाबा चई हाणे ज्वालामुखी रूप ठही करे योग धारण करे भ्रष्टाचार खे ख़तमु करिणो आहे ऐं आत्माउनि खे शीतलता ॾियण लाइ ज्ञान ॾियणो आहे, ये करिणो आहे। ऐं बाबा सां दिलि जी मोहबत रखणी आहे ताकी महिनत मुक्त थी वञो। बाबा चवंदा आहिनि एॾो सुठो योग करो कि नंढी नंढी ॻाल्हियूं आपे ई ख़तमु थी वञनि। ऐं जो माइक आहिनि माइक खे तयारु करिणो आहे। हाणे बाप दादा खे अचिणो त आहे, पुछंदा आहिनि अॻियां छा थींदो, बाप दादा ईंदा या न ईंदा। बाप दादा न त कंदा ई न, हाजी हाजी कंदा रहंदा आहिनि। बाप दादा न त न कंदा आहिनि, बाबा त हाजी हाजी कंदा रहंदा आहिनि। ॿार चवंदा आहिनि हुज़ूर, बाप चवंदा आहिनि जी हाज़िर। त सम्झो छा करिणो आहे छा न करिणो आहे। महिनत मोहबत सां कट करो। बाबा चवंदा आहिनि हाणे महिनत खे मोहबत सां कट करो। हाणे महिनत मुक्त वर्ष ठाहियो, मोहबत सां न, आलस्य सां न, लेकिन महिनत मुक्त वर्ष ठाहियो, मोहबत सां ठाहियो। बाबा खे प्यार एॾो दिलि सां करो कि महिनत मुक्त थी वञो, आलस्य सां न कजो। इहो पक्को यादि रखिणो आहे, आलस्य न करिणो आहे। अर्थात पंहिंजो पुरुषार्थ जेको करो त उहो कंदा हलो, लेकिन बाबा सां दिलि जी मोहबत हूंदी त सहज ई अॻियां वधंदा वेंदासीं। ठीकु आहे, इहे सभु संकल्प पूरा थी विया, कोई रहिजी वियो। जनक सां जानकी ॾाॾी सां बाबा पुछनि था कुझु रहियो, दादी त मुस्कुराए थी, खेल पूरो थी वियो। ये ऑपरेशन भी छा हुयो, खेल में खेल हुयो, खेल सुठो रहियो न। ड्रिल कराई बाबा, सेकेंड में बिंदी स्वरूप ठही मन बुद्धि खे एकाग्र करण जो अभ्यास करो। स्टॉप कयो ऐं सेकेंड में व्यर्थ देह भान सां मन बुद्धि एकाग्र थी वई। अहिड़ी कंट्रोलिंग पावर सॼे ॾींहं में यूज़ करे ॾिसो। ईअं न ऑडर करो कंट्रोल ऐं 2 मिंट पोइ कंट्रोल थिए, 5 मिंट पोइ कंट्रोल थिए। इन करे विच विच में कंट्रोलिंग पावर खे यूज़ करो, करे ॾिसो सेकेंड में थींदो आहे, मिंट में थींदो आहे, ज़्यादा मिंट में थींदो आहे। इहे सभु चेक कंदा वञो। हाणे सभिनि खे 3 मास जो चार्ट ॿियो पको करिणो। हाणे कोई बि कमी कमज़ोरी कुझु बि रहियल आहे न, त हुनजो हाणे पुरुषार्थ चार्ट रखी ज्वालामुखी ठही करे सभु भस्म कंदा वञो। सर्टिफिकेट वठिणो आहे, पहिरियों स्वयं खे सर्टिफिकेट ॾियो, पोइ बाप दादा असांखे ॾींदा। पहिरियों स्वयं खे सर्टिफिकेट ॾियो, पोइ बाप दादा असांखे ॾींदा। चारों ओर जे परमात्म पालना जी अधिकारी आत्मायूं, परमात्म पढ़ाई जी अधिकारी आत्मायूं, परमात्म प्राप्तियुनि सां संपन्न आत्मायूं, परमात्मा पालना जी अधिकारी आत्मायूं, परमात्मा पढ़ाई जी अधिकारी आत्मायूं, परमात्मा प्राप्तियुनि सां संपन्न आत्मायूं, सदा बिंदी जी विधि सां तीव्र पुरुषार्थी आत्माउनि खे, सदा महिनत सां मुक्त रहण वारी मोहबत में समायल उहे ॿारनि खे, ज्वाला स्वरूप विशेष आत्माउनि खे बाप दादा जो यादि प्यार ऐं नमस्ते। असांजी बि बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। बाबा जी बि ॿारनि खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। असांजी बि बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। वरदान: शुद्ध ऐं समृद्ध संकल्पनि जी शक्ति सां व्यर्थ वाइब्रेशन खे समाप्त करण वारा सच्चा सेवाधारी ठहो। चइबो आहे न, संकल्प भी सृष्टि ठाहे ॾींदो आहे। जॾहिं कमज़ोर ऐं व्यर्थ संकल्प कंदा आहियूं त व्यर्थ वायुमंडल जी सृष्टि ठही वेंदी आहे। सच्चा सेवाधारी उहे आहिनि जो पंहिंजे शुद्ध शक्तिशाली संकल्पनि सां पुराणे वाइब्रेशन खे समाप्त करे छॾनि। जीअं साइंस वारा शस्त्र सां शस्त्र खे ख़तमु कंदा आहिनि न,
हिक विमान सां ॿिए विमान खे किराए ॾींदा आहिनि। ईअं ई असांजा शुद्ध समृद्ध संकल्पनि जो वाइब्रेशन, व्यर्थ वाइब्रेशन खे समाप्त करे। हाणे अहिड़ी सेवा करो। स्लोगन आहे विघ्न रूप सोने जी महीन दागनि सां मुक्त ठहो। विघ्न रूपी सोने जे महीन दागनि सां मुक्त ठहो। मुक्ति वर्ष मनायो। हाणे पंहिंजी सभु कमी कमज़ोरियूं, सभु विघ्न जो बि आहिनि, महीन सोने जा महीन धागा जेका बि आहिनि, सभु प्रकार जे विघ्न, विकार, बुराई, कमी कमज़ोरी सभिनि सां मुक्त थई हिकदमि संपन्न संपूर्ण बाप समान आत्मा ठहणो असांखे। संपन्न संपूर्ण बाप समान आत्मा ठहणो। अच्छा, अॼु 3rd संडे आहे, त हिन में असांखे अॼु 6:30 खां 7:30 ताईं योग करिणो आहे। पंहिंजे पूज्य स्वरूप में स्थित थी स्वयं के इष्ट देवी समझी, पंहिंजे पूज्य स्वरूप में स्थित थी पंहिंजे इष्ट देव ऐं इष्ट देवी जे देवी समझी पंहिंजे भक्तनि जी मनोकामना पूरी करणी आहे। नज़र सां निहाल करण जी, दर्शनीय मूर्त ठही सर्व के दर्शन कराईंदे हुए प्रसन्न करण जी सेवा करणी। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।